कयो महफूज कानूननि, कयो महदूद कानूननि, सिवा कानून तोड़ण जे वधण जी बात ई कान्हे। उस्ताद बुखारी साईं अजीब शेर चई छॾियो त कयो महदूद कानूननि, कयो महफूज कानूननि, सिवा कानून तोड़ण जे वधण जी बात ई कान्हे। सो कानून तोड़ींदा कोन, कानून जे दायरे में ॻाल्हाईंदा। एडवोकेट साईं इलाही लक्ष्मण साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वणथा मेवो कन पर पाण न खाइनि पंहिंजो, फिकर फिकर काफड़ियूं गुणा धार गलन, अहिड़ी लज लतीफ़ चए वीचारनि वणनि, हरियो था फर्कनि नियत मुताबिक़ पंहिंजो। मां सलाम पेश कयां थो जनाब अब्दुल्ला कोहिस्तानी साहिब खे, जंहिं प्रोग्राम अरेंज कयो आहे, ऐं मुबारक हुजनि असांजे सभी छावंजा घुटनि खे जंहिंजे काज में मूं समेत मां सखर खां शिरकत कई आहे। त परे परे खां जेका मौजूदगी जेके हिन प्रोग्राम में हिते शरीक थिया आहिनि, त शेख अब्दुल्ला कोहिस्तानी हिकु तारीख़ रक़म कई आहे। अॼु जे नफ़्सा नफ़्से में दौर में जॾहिं भाउ जो कोन्हे, जॾहिं माण्हू बुख वेझे मरी रहिया आहिनि, उन दौर में जॾहिं न्याणियूं ॾाज जे करे शादीअ घुराइजी वञनि थियूं, अॼु हेॾो वॾो प्रोग्राम अरेंज करे असां तव्हां सभिनी खे सरहदे वारनि लाइ इहो पैगाम ॾिनो आहे त सभु सरहदे वारा पंहिंजे बसार कोशिशि कयो त नबीअ जी सुन्नत ते अमल कंदे ऐं जेके न्याणियूं ॾाज जे करे रहिजी थी वञनि, त तव्हां महिनत करे उन न्याणियुनि जे लाइ ॾाज जो अरेंजमेंट कयो। ऐं अब्दुल्ला कोहिस्तानी साहब खे सलाम हुजे। 2 साल पहिरियों असां बि अब्दुल्ला कोहिस्तानी साहब सां हैदराबाद में जॾहिं को इन्हीं छावंजा जो शादी जो प्रोग्राम असांजी तंज़ीम ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान जे प्लेटफॉर्म ते गॾिजी कयोसीं। मां सलाम पेश कयां थो ऐं साईं जा सदाई इहे प्रोग्राम हूंदा आहिनि। ये असांजे बहितरीन कपियल साईं नसीम मिर्ज़ा अदबी ॻाल्हि सां गॾु घोटनि खे ऐं तव्हांखे पंहिंजे बहितरीन कपियल सां महसूस कंदो रहियो आहे। त इहो बि ॿुधाईंदो हलियो त 25 खां वधीक प्रोग्राम हिते अहिड़ा थी चुका आहिनि। त अहिड़ो जसो अहिड़ो त मां हिकु दफ़ो तव्हां सभिनी खे वरी चवंदुमि त शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब ऐं इन जे शरीफ़ लाइ हिकु दफ़ो ज़ोरदार तारीफ़ ॾियो।